अस्सलाम वालेकुम ऑल वाइस चांसलर साहब ऐं मुंहिंजा प्यारा सभु साथियो जेके हेठि वेठा आहिनि, ख़ासि तौर ते मुंहिंजे डिपार्टमेंट जा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। हिते माशाल्लाह डॉक्टर साहब जन सां जे मुतालिक़ एतिरो ज़िक्र थियो आहे, असांखे बि वधीक मालूमात हासिल थी, पर मां अॼु महज़ ॿ ॻाल्हियूं पंहिंजे याददाश्त मां तव्हां सां हिते शेयर करणु चाहियां थी। ऐं उहे ॿ नुक़्ता जेके हींअर डॉक्टर ख़लील साहब जन बयानु कया त हिकिड़ा पंक्चुअलिटी ऐं ॿियो त हमदर्दाना रवैयो। डॉक्टर साहब सां मुंहिंजो तालुक़ उन वक़्तु थियो जंहिंखे केतिरा साल गुज़री चुका आहिनि, 1974 खां। मां डिपार्टमेंट ऑफ फिजियोलॉजी जो बुनियादु रखंदड़ असांजा डॉक्टर AQ अंसारी साहब जन हुया। उन ज़माने में असांजो पहिरियों ग्रुप हुयो ज़ूलॉजी, असां मास्टर्स में हुआसीं त असां पंहिंजे मुंतख़ब कयोसीं फिजियोलॉजी शोबे खे, ऐं असां उन में 4 शागिर्द, जिन में हिकु मां गर्ल ऐं बाक़ी 4 ॿिया बॉइज़ हुया। त असांजो इहो मुख़्तसिर ग्रुप हुयो जेको साॻी बिल्डिंग ज़ूलॉजीअ में ई हुयो। ऐं डॉक्टर साहब जी अणथक महिनत, कोशिशूं ऐं रोज़ाना जी ख़तो किताबत खां पोइ मस वञी असांजी फिजियोलॉजी जी इमारत जो असांखे लेटर मिलियो, अथॉरिटी मिली त तव्हांखे असां बिल्डिंग मुकमल करे जल्द हवाले कंदासीं। त मां उन डिपार्टमेंट में जीअं त शागिर्दियाणी बि उन जी पहिरीं हुयमि फिजियोलॉजीअ में बीइंग अ लेडी, ऐं पोइ अलाह जो हिकिड़ो करम थियो त उन ई डिपार्टमेंट में 1976 में मुंहिंजो पहिरियों अपॉइंटमेंट मुंहिंजो ई थियो। उन डिपार्टमेंट जे ग्रुप में मुंहिंजी फस्ट पोजीशन हुई, ऐं जीअं त नओं डिपार्टमेंट हुयो त फौरी तौर ते रिज़ल्ट खां सिर्फ़ु महज़ 15 ॾींहं पोइ मार्च में रिज़ल्ट आयो, ऐं अप्रैल जे 23 तारीख़ मुंहिंजो अपॉइंटमेंट ऑर्डर निकितो। त डॉक्टर साहब जन उन ज़माने में असांजे लाइ हिकु अहिड़ा मेंटोर, अहिड़ा आइडल उस्ताद हुआ जेके जिन असांखे पहिरियों सबक़ु त ॾिनो त तव्हां वक़्त जी पाबंदी कयो। उन वक़्त जी पाबंदीअ में उन ज़माने में हुननि मूंखे अहिड़ी हिकिड़ी सज़ा ॾिनी 45 मिंटनि जी, जेका न सिर्फ़ु उन महिल हिकिड़ी अणथियणी ॻाल्हि हुई, पर अॼु बि केरु ॿुधंदो त उहो हैरान थींदो त डॉक्टर साहब सिर्फ़ु मूंखे 5 मिंट लेट अचण ते डिपार्टमेंट में मूं नॉक कयो दरवाज़ो, ऐं डॉक्टर साहब चयो कि यू आर लेट कंटिन्यूअसली फ्रॉम 2 days, सो प्लीज़ कीप स्टैंड। दरवाज़ो बंदि करे छॾियऊं ऐं पटे वाले खे चयूं त हिन खे कॉरिडोर में भित साम्हूं कराए हिन खे बीहारे छॾ। 45 मिंट मां उते कॉरिडोर में बीठी हुयमि, पर डॉक्टर साहब मूंखे अंदरि अचण लाइ अलो न कयो। त इहे सर्जन जूं जेके सख़्तियूं हुयूं, या हिकिड़ो चइजे त रुखाईअ वारो अंदाज़, पर अंदरूनी तौर ते बेसिकली हो हिकिड़ी तरबियत करे रहिया हुया। त तव्हां अॼु जेकॾहिं हिमत नथा कयो, सहप नथा पाण में आणियो, ऐं सब्र सां का नेक ॻाल्हि वॾनि जी नथा मञो, त तव्हांखे आईंदा ज़िंदगी में बि पोइ सहप जो को अहसासु न हूंदो, ऐं तव्हां अॻियां वधी न सघंदव। सो असांजे लाइ उहा हिकु अहिड़ी त राह ठही जुड़ी जंहिंमें असां हमेशह उन्हनि खे महिनत कंदे ॾिठोसीं, ऐं पाण बि असां महिनत ते बिलीव कयोसीं। ॿियो असांजो उन्हनि सां इहो तालुक़ु रहियो त हो तमामु हिकिड़ा क्लास में बाक़ाइदा रोज़ क्लास वठण वारा, पंक्चुअलिटीअ सां पाण बि पंक्चुअल हूंदा हुआ, न रुगो शागिर्दनि खे पर हो पाण बि पंक्चुअल। असांजा बहितरीनु उस्ताद, बहितरीनु इंसान, हमदर्द, ऐं हर वक़्तु हर शइ ते नज़र। ऐं अॼु बि असां उन्हनि खे यादि कयूं था। मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात घणो वक़्तु अॻे थी हुई, 2014 में असांजे ज़ूलॉजिकल कॉन्फ्रेंस जा उहे मेंबर हुया, मां बि आहियां। त असांजी उते मुलाक़ात थी हुई पेपर प्रेज़ेंटेशन में, त असांखे हमेशह हुननि एनकरेज कयो। पोइ हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया, पर हुननि जो जेको बुनियादी मुक़ाम आहे सो
हिकु अहिड़े उस्ताद जो आहे जंहिंखे जिन बि शागिर्दनि उन्हनि खे उन्हनि जे साम्हूं पढ़िया ऐं उन्हनि सां गॾु गुज़ारियूं, उहे अॼु बि हुननि खे तमामु बहितर तरीक़े सां यादि रखनि था। आख़िर में मां उन्हनि जे लाइ हिकु ॿ सिटूं ज़रूरु पढ़ंदमि त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। भली माण्हू केतिरो बि कंहिं माण्हुनि जो राय आहे त उहे तमामु सख़्तु बि हुया, नो डाउट त उहे सख़्तु मिज़ाज हुया, पर हुननि जे दिलि में कंहिं बि इंसान जे लाइ को बि अहिड़ो को ॾुखियो कॉर्नर न हुयो जंहिंमां उहो कंहिंखे नुक़सानु रसाइनि। उहो वक़्ती हुयो ऐं महज़ उहो हमदर्दाना तरीक़े जे लाइ। सो अल्लाह ताला खां दुआ आहे, अर्ज़ु आहे, असां उन्हनि जा शागिर्द आहियूं ऐं अॼु बि असां उन्हनि खे पंहिंजो शागिर्दी में रखी करे उन्हनि खे उस्ताद तस्लीम कयूं था ऐं हुननि जे लाइ दुआगू आहियूं त उन्हनि खे अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस में बुलंद दर्जात अता कंदो। आमीन सुम आमीन।